शदा साजे जो नक्शबंदी सिलसिलो खुसूसन कादरी सोरवर्दी चिश्ती इनन का अलावा इमाम रब्बानी साईं फरमांदा त जे मंज़िल ते ऐं बुलंदी ते कादरी चिश्ती ऐं सोरवर्दी सिलसिला खत्म थींदा आहिनि उतां नक्शबंदी शुरू थी सुभान अल्लाह। नक्शबंदी सिलसिले जी एडी वडी उन्हाई आहे। चिश्ती सिलसिले जा 4 सबक आहिनि, कादरी जा 11 सबक आहिनि, सोरवर्दी जा 9 सबक आहिनि ऐं नक्शबंदी जा 36 सबक आहिनि। सुभान अल्लाह। इमाम रब्बानी साईं उन जी बिल्कुल तरतीब लिखी आहे। पहिरियों सबक आहे उन जो क़ल्बी रूही, ये सबक है क़ल्बी रूही सिर्री खफी अखफा नफ्सी क़ालबी आलम खल्क वरी आलम अमर पोइ मजमूए आलम खल्क आलम अमर पोइ जो वरी 11 सबक आहे नफी असबात। नफी असबात वारे 11 सबक में पहिरियों सबक शुरू थींदो आहे पोइ मुराक़बे अहदियत। जॾहिं सालिक नफी असबात कमाईंदो आहे त नफी असबात कमाइण सां अल्लाह ताला उन बाने खे उरूज नसीब उन जो ही मादी जिस्म जमीन ते पियो हूंदो उन जे रूह खे उहा परवाज़ मिलंदी वेठो हिते हूंदो उफ़क़े उलाए अर्श मौला जी सुभान अल्लाह। इहा आहे जॾहिं कामिल पीर जी नज़र पंहिंजे मुरीद जे मथां पवंदी आहे त पोइ रंग शुरू थी सुभान अल्लाह। इन जे लाइ सालिक जे मथां बि लाज़िम हूंदो आहे त पीर कामिल जॾहिं क़ल्ब ते आंगुर रखी करे सबक पढ़ाए त उन सबक खे पचाए पहिरियों सबक ॿियो सबक टियों सबक असांजे नक्शबंदी सिलसिले में त हर सबक जे मटाइण जे लाइ उन जी मुक़रर हद आहे यानी 15 ॾींहं सबक पंहिंजो मटाए इहे ॻाल्हियूं इहे करे के उदार सभु नक्शबंदी ठाहियूं पोइ कहाणी अॻिते वधायूं। पहिरियों सबक आहे क़ल्बी ही आहे ज़ेरे क़दम हज़रत आदम अलैहिस्सलाम। ॿियो सबक आहे रूही ही ज़ेरे क़दम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम। टियों सबक आहे सिर ही ज़ेरे क़दम हज़रत मूसा अलैहिस्सलाम। चौथों सबक आहे खफी ही ज़ेरे क़दम हज़रत ईसा अलैहिस्सलाम। पंजों सबक आहे अखफा ही ज़ेरे क़दम आहे हज़रत सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन पंजे सबक अखफा जो रंग वासाओ जॾहिं सालिक 15 ॾिहाड़े पंहिंजे पीर खां क़ल्ब ते आंगुर रखाईंदो ये लेज़र शुआऊं हुन जे क़ल्ब ते लॻंदियूं आहिनि त पोइ सबक हुन जा मट पाईंदा आहिनि। हर सबक जॾहिं मटिजण सां हिकु नबीअ जी ज़ियारत थियणु शुरू थींदी आहे। ख़बर पवंदी हुन सालिक खे हज़रत आदम अलैहिस्सलाम मूं वटि आया माना मुंहिंजो सबक मुकमिल थी वियो हाणे ॿिए सबक जी प्यारा दोस्त अवांजी ख़िदमत में इहो अर्ज़ु आहे त इन लज़त खे हासिल करण जे लाइ राति ॾींहुं कोशिशि